पहिरीं ॻाल्हि त जेका बार बार दोहराईंदो आहियां ऐं सिंध एक्शन कमेटी बि दोहराए थी त ही का ॿुॾल सिंध न आहे, ही ॿोड़ियल सिंध आहे। ही इतफ़ाक़ न आहे, कुदरती आफ़त न आहे, कुदरती क्राइसिस कोन्हे। सिंध खे ॿोड़ियो वियो आहे। सॼी दुनिया में मींहं पवनि था, सॼी दुनिया मींहनि जे हूंदे कम थी करे। हिते मींहुं हिकिड़ो ॾींहुं पवे थो, ॿ ॾींहं पवे थो, स्कूल बंदि, अस्पतालूं बंदि, रोड ॿुॾल, माण्हुनि जा घर ढहियल, ड्रेनेज ऊंधी वहंदड़, गटरनि जा पाणी घरनि में, फसल ॿुॾल। इहा कंहिंजी नाअहली आहे। सिंध में कंहिंजी हुकूमत आहे? सिंध में हींअर को ज़ियाउल हक़ जी हुकूमत आहे, परवेज़ मुशर्रफ वेठो आहे। सिंध में हींअर हुकूमत सूबाई हुकूमत PTI जी आहे, नवाज़ शरीफ़ जी आहे, जमात इस्लामी जी आहे, MQM जी आहे, को अख्तर बेंगल जी आहे, असफंदियार वली जी आहे। कंहिंजी हुकूमत आहे सिंध में? ऐं हींअर आरज़ी हुकूमत आहे या इहा हुकूमत 5 सालनि खां आहे? ऐं 5 सालनि खां आहे या इहा हुकूमत 10 सालनि खां आहे? ऐं 10 सालनि खां आहे या इहा हुकूमत 15 सालनि खां आहे? 15 सालनि खां हुकूमत आहे ऐं उहे कुझु कोन पिया कनि। हिन वक़्तु बि जेॾी महिल ॻाल्हायूं पिया तव्हां सां, पता तव्हां ॻाल्हाए वठो त पोइ ॻाल्हि ॿोली जारी रखो। हिन वक़्तु बि जेॾी महिल पाण ॻाल्हायूं पिया, ओॾी महिल सिंध जा कई ज़िला ॿुॾल आहिनि। बदीन में टंडो बागो, मीरपुर ख़ास में झुॾो, तलका ॿुॾल आहिनि। आसपास न, शहरनि जे आसपास को गस कोन्हे वञण अचण में। खैरपुर में ठरी मीरवा, फैज़गंज, पीर जो ॻोठ, तलका ॿुॾल आहिनि। जामशोरे में सेवण, मांझंद, आसपास जा इलाइक़ा सभु ॿुॾल आहिनि। दादूअ में के इंशा मुकमिल ॿुॾल आहे। मेहड़ जे आसपास तलका जा सभु ॻोठ ॿुॾल आहिनि। वारह ॿुॾल आहे। ठुल जे आसपास जा इलाइक़ा जेकबाबाद में ॿुॾल आहिनि। गढ़ी खैरो ॿुॾल आहे। कुबो सईद खान आसपास ॿुॾल आहे। नवाबशाह, सांगड़, तव्हांजो जेकबाबाद, कंदकोट, शिकारपुर, कंबर शहदाद कोट ज़िला ॿुॾल आहिनि। उन्हनि ॿुॾल ज़िलनि मां भला हींअर कहिड़ो मींहुं पियो पए? हींअर कहिड़ो दरिया में तव्हां कोटड़ी बैराज वञी ॾिसो, हेठि पाणी कोन्हे। त हींअर कहिड़ो मथां लखे क्यूसिक पाणी अचे पियो, जंहिंजे करे वीचारी सरकारी मिशनरियूं मथां मींहं पिया वहनि, तंहिंजे करे कोन था पाणी कढी सघनि। पाणी कढणु नथा चाहिनि। सिंध हुकूमत, ऐं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, तव्हीं चओ था त सिंध जे माण्हुनि जो मसइलो हल कंदा या न। सिंध हुकूमत मसइलो हल नथी करणु चाहे। पाण हुन लाइ हिकिड़ो एग्ज़िबिशन जो ज़रियो आहियूं, पाण उहो फोटू आहियूं। जे तव्हां ॾिसो न, चौकनि ते ऐं रस्तनि ते फ़क़ीर वेठा हूंदा आहिनि। उन्हनि जे कच्छ में हिकिड़ो ज़ख़्मी ॿारु हूंदो आहे, हुनखे पटी ॿधी, उहो पटी ॿधल ज़ख़्मी ॿारु ॾेखारे पोइ फ़क़ीर पिनंदो आहे। हुनजो इलाजु कोन कंदा आहिनि, हुनखे मथे में हाइट लॻी पई हूंदी आहे, पटी ॿधी पई हूंदी आहे, पिनंदो पियो आहे त जीअं माण्हू रहम खाई हुन ॿार जे करे हुनखे पैसा ॾियनि, ख़ैरात ॾियनि। सिंध जा माण्हू पीपुल्स पार्टी जी हुकूमत लाइ ईअं पटी ॿधल ॿार आहिनि, जिन जूं तस्वीरूं ॾेखारे उहे पिनंदा त ॾिसो ही ॿुॾी पई आहे, ॾिसो के इंशा ॿुॾल आहे, ॾिसो ठुल ॿुॾल आहे, ॾिसो झुॾो ॿुॾल आहे, हुन में पिनंदा। हीउ जेको सिंध एक्शन कमेटीअ जी फ़ैसिलो कयो आहे त 16 अक्टूबर ते सुबुह जो 1 बजे विंपरनि जो कराची प्रेस क्लब ते जलसो थींदो, फुआरा चौक खां वठी। उन में सिंध जे समूरनि माण्हुनि खे सॾु था ॾियूं। कराची में रहंदड़ सिंधियुनि खे सॾु था ॾियूं ऐं समूरनि मोहबे वतन सिंध दोस्त ॿियनि माण्हुनि खे सॾु था ॾियूं। उन्हनि समूरनि पार्टियुनि खे सॾु था ॾियूं जिन खे ॿोड़ियल सिंध जे माण्हुनि सां हमदर्दी आहे। ऐं जेके हिन में ज़िमेदार न आहिनि त उहे अचनि। ऐं सिंध जा माण्हू जेके चवंदा आहिनि त हिन ते हिकिड़ो सगारो आवाज़ु बुलंद थियणु खपे, उन्हनि जे लाइ इम्तिहान आहे त जॾहिं सिंध जो सगारो आवाज़ु 16 अक्टूबर ते 1 बजे कराची में गॾु थींदो, तॾहिं उहे सिंध जा समूरा माण्हू, सिविल सोसाइटी, सिंध जा कलमकार, लेखक, सिंध जा सोशल मीडिया ते सुठो मौक़िफ़ रखंदड़ माण्हू, उहे गॾु थियनि। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, वफ़ाक़ी हुकूमत किथे आहे? वफ़ाक़ी हुकूमत पीपुल्स पार्टी जे उन्हनि दावाउनि जी पहिरीं तरदीद करे त NDA में के जेके बि कराची एयरपोर्ट ते जहाज़ लथा इमदाद जा, उन्हनि मां 40% सिंध हुकूमत खे मिलिया, उहे केॾां विया? 60% जेके ॿिए पासे विया, उहे केॾां विया? टेंट हिननि खे लखनि में मिलिया, उहे केॾां विया? हिननि खे $66 मिलियन रुॻो अमेरिका खां मिलिया आहिनि। $66 मिलियन, खरबे रुपया थिया। ऐं ॿी इमदाद अक़वाम मुतहदा जी, उहा नज़र किथे पई अचे? उहा कहिड़ी जाइ ते आहे? DCs जेके आहिनि, उन्हनि खे जेका इमदाद मिली आहे, उन्हनि DCs खे इमदाद सां गॾु इहो चयो वियो आहे त पहिरीं ॻाल्हि त समूरे नॉन गवर्नमेंटल सेक्टर खे चयो आहे त इमदाद पाण न ॾियो, उहो DC खे ॾियो।
माना उनके तकलीफ़ है त के बि माण्हू पाण सदी तरह मज़लूम माण्हुनि जी मदद न कनि, उहा डीसी खे ॾियो। ऐं पोइ डीसीनि खे चयल आहे त पीपल्स पार्टी जा ज़िले अॻुवान, पीपल्स पार्टी जा MNA MPA सेनेटर नाज़िम ईंदा, इमदाद उन्हनि खे ॾियो उहे जेके वणेसि त टेंट सिटी टेंट किथे लॻल आहिनि उते बि पंहिंजा माण्हू विहारे वेठा आहिनि। सिंध खे ॿोड़ में बुनियादी हथु कंहिंजो आहे? RBOT LBOT स्कार्प, इहे जेके प्रोजेक्ट हुआ, हीअ जेका MNV ड्रेन आहे, मंछर में जॾहिं दरिया जो पाणी हेठि हो तॾहिं मंछर मां छोड़ न कयो वियो। इन जी इहा ज़िमेदारी कंहिंजी आहे? इरिगेशन खातो कंहिंजो आहे? इरिगेशन खाते खे हलाईंदड़ केरु आहिनि? उन्हनि जी फ़ैसिला साज़ी कंहिं पे कई? तंहिंजे करे वरी दोहरायूं था त हीअ इतफ़ाक़ी बार बार शयूं सम्झायूं पिया। उन में सिंध में हिकिड़ा वेठा आहिनि हुकुमरान पार्टी जा नुमाइंदा, उहे तर्जुमान थियो वेठा आहिनि, बाबा असीं अलाह जा नेक बंदा आहियूं। उहे अलाह जा नेक बंदा चवंदा नी तव्हांजे अहमाल ॾी सज़ा। अहमाल सिंध जे मिसकीन बुखे अलू वलू ऐं किरड़ ऐं कांडेर जा अहमाल ख़राब आहिनि। जेको लस्सी लप सां वेही गिराब मानी जा हणो उन जा अहमाल ख़राब आहिनि। जंहिंजी हिकिड़ी ज़ाल आहे हक़ शराब वारी, हिकिड़ो घरु आहेसि, एतिरो पैसो ई कोन्हे जो राति जो छरो पी सघे, उहो सॼो ॾींहुं मज़ूरी करे राति जो हर हलाए राति जो पैको करे खट ते किरे थो, हिकिड़ी ज़ाल ॿ ॿार पोड़ो पी, उन जा अहमाल ख़राब आहिनि। ऐं जेके MNA MPA जिन जूं सुरेतूं, जिन जूं ज़ालूं, जिन वटि ठरा, जिन वटि शराब, जिन वटि जुआऊं, जिन वटि सॼी दुनिया में मिल्कियतूं, उन्हनि जा अहमाल सुठा आहिनि, उहे नथा ॿुधनि। मिसकीन अलू वलू किरड़ कांडेरो ॿुधे थो ऐं उनखे ॿोड़े, उनखे चइजो तुंहिंजा अहमाल ख़राब आहिनि। तंहिंजे करे दुआ घुर अलाह पाक खां, अलाह पाक नाराज़ उन अलू वलू ऐं किरड़ कांडेरे ते थींदो या खरपतनि ते नाराज़ थींदो? तंहिंजे करे हीअ सॼी साज़िश आहे। इनखे ॿोड़ण में वफ़ा किथे आहे? शहबाज शरीफ़ साहिब खां सवाल थो पुछां, पाकिस्तान जे सेनेट खां ऐं पाकिस्तान जी क़ौमी असैम्बली खां सिंध एक्शन कमेटी सवाल थी पुछे, ऐं पाकिस्तान जे समूरनि इदारनि खां ऐं पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट खां। उमर अता बिंदियाल साहिब खे मुखातिब थो थियां कानून जे शागिर्द जी हैसियत सां, ऐं अहमद अली शेख साहिब खे मुखातिब थो थियां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खां, त तव्हां ॾिसो पिया सिंध में छा पियो थिए। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस साहिब ऐं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस साहिब नस्ला टावर लाइ तव्हां ऑर्डर था ॾियो न त ड्रही वञे। तव्हां चओ था फलाणी बिल्डिंग ठाहे छॾियो, तव्हां चओ था फलाणो ख़तमु करे छॾियो, PMDC ठाहे छॾियो, PMDC ख़तमु करे छॾियो। तव्हां छो नथा वार्निंग ॾेई ऑर्डर ॾियो? आइन जे आर्टिकल 184 जे सब क्लास 3 तहत तव्हां सुओ मोटो नोटिस वठी छो नथा चओ त 3 ॾींहंनि या 7 ॾींहंनि जे अंदरि सिंध जे समूरनि तलकनि ऐं ज़िलनि मां पाणी कढियो वञे? सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस साहिब तव्हांखे गुज़ारिश पिया कयूं। हींअर बीमारियूं आहिनि, मलेरिया जी गोरी कोन्हे, माण्हू मरनि पिया, मच्छर उन्हनि खे पटीनि पिया, माण्हुनि जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। उन्हनि जा उल्टियुनि वारा पाणी, उन्हनि जा दस्त, उन्हनि जे वात जा खांगारा, उहे पाणीअ में उन्हनि सां गॾु तरनि पिया, उन पाणीअ खे उहे पीअनि पिया। सिंध में हिकिड़ो मौत जो राकास पियो हले, आदमबू 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 करे। उन आदमबू कंदड़ मौत जे राकास खे उनखे रसो कढी सिंधनि ते बछो हिननि। तंहिंजे करे सिंध जा माण्हू हिननि खां हींअर बि सवाल था कनि, 6 अक्टूबर ते बि सवाल कंदा, ऐं 16 अक्टूबर ते हज़ारे लखे सिंधी कराची में गॾु थी हिननि खां इहो सवाल दोहराईंदा। ऐं अक़वाम मुतहिदा खे बि अपील पियो कयां, ऐं सिंध एक्शन कमेटी अपील थी करे उन्हनि समूरनि इमदाद ॾींदड़ मुल्कनि खे त तव्हां नज़र रखो, जीअं हींअर प्रेस मीडिया में तव्हांखे ॿुधायो वियो त तव्हां नज़र रखो त तव्हांजी ॾिनल इमदाद सिंध जे मिसकीन माण्हुनि ताईं पहुचे पई या उनखे करप्ट वज़ीर हुकुमरान ऐं ऑफिसर खाइनि पिया। ॿई पासा आहिनि। हिकिड़े पासे नाअहल आहिनि, ॿिए पासे करप्ट। माण्हू करप्ट हुजे पर नाअहल न हुजे तॾहिं कुझु गुज़र करे वेंदो, पर नाअहल हुजे ऐं करप्ट न हुजे, ईमानदार हुजे तॾहिं गुज़र करे वेंदो। नाअहल में ख़बर का कान अथनि। तव्हां ॾिसो पिया न, वज़ीर बीठा आहिनि, ज़िले जा MNA बीठा आहिनि, वज़ीर आज़म भरिसां बीठो आहे, हू चओ हितां पाणी करणु खपे, हू चओ हितां पाणी करणु खपे, वज़ीर आज़म वेठो ॾिसे भई छा पिया कनि, मीडिया बीठी आहे साम्हूं। त हिनखे का ख़बर कान्हे। ख़बर छो कोन्हे? ख़बर इन करे आहे जो हिननि खे ख़बर आहे त हीअ मेंह असांजी कान्हे, हीअ एकड़ असांजो कोन्हे, हीअ घर जेकॾहिं घर जो कमिरो तव्हांजो आहे, हीअ माल ढोर तव्हांजा आहिनि, ज़मीन तव्हांजी आहे, त तव्हांजो तालुक़ु आहे। सिंध हिननि लाइ कमाईअ जो ज़रियो आहे, उन कमाई जे ज़रिए सां हिननि जो को तालुक़ु कोन्हे। जीअं मूं ॻाल्हि कई त RBOT LBOT स्कार्प मनसूबा प्रोजेक्ट हिननि खे दुरुस्त करणा, हिननि खे ठाहिणो हो सॼे जे पाणीअ जो सिंध जो नेक। सिंध ॾिसो, सिंध समुंड जी सतह खां मथे आहे, सिंध लहवारी ॾांहुं आहे, सिंध उतर खां लाड़ ॾांहुं हिकिड़ी लहवारी वहे पई, उन में रुॻो पाणीअ खे दरिया खे कुदरती रस्ता उन्हनि जा बंदि न कजनि हा,
धोरा खुलियल हुजनि हा, नेचुरल वेज उन्हनि जा खुलियल हुजनि हा, पाणी सॼो समुंड में निकाल थी वञे। हिननि ॼाणी वाणी कयो आहे, हिननि जा ॿुॾीअ जा ॿीणा थिया। ही इंतज़ार था कनि त मौला मींहुं वसाए कूड़ा छुटनि कम खां। ही चवंदा मौला मींहुं वसाए त असीं भभ भरियूं। तंहिंजे करे हिननि जा चार चंड थी विया, सिंधी बुआ हिननि जा जशन थी विया त हाणे हिननि मां असीं कफ़न जा कपिड़ा विकिणंदासीं। अॻी ॿोॾियुनि में हिननि मोबाइलूं जेके मिलियूं हुयूं माण्हू मरीज़ खणण लाइ, उन्हनि खे हिन रूट परमिट जारी करे उन्हनि खे कफ़न खणण वारनि ॻाल्हियुनि खे हलायो पियो। तंहिंजे करे ही वरी उहो धंधो कनि। अच्छा साईं, जलसा साहब तव्हां जीअं पहिरियां वारो इजलास हुयो,